नाज़िम तॾहिं जामई भरपासे में बेरनि जो फसल तैयार थी वियो आहे। एक्सपोर्ट बंद हुअण सबबि आबादगार सख़्त परेशानी जे वर चढ़ियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं इमरान अली सोहो जी ही रिपोर्ट। असीं मौजूद आहियूं टंडो जाम में, जिथे 100 एकड़नि ते बेरनि जो फसल जेको आहे पची रास थी वियो आहे। बेरनि जो फसल कहिड़नि कहिड़नि मरहलनि मां गुज़रे थो ऐं कीअं पटाई थिए थी। जेको आहे एक्सपोर्ट बंदि हुजण सबबि जेके आबादगार आहिनि उन्हनि खे नुक़सानु थी रहियो आहे। अचो त हिते जेके बेर पटींदड़ मज़दूर आहिनि ऐं जेके आबादगार आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे तव्हांखे ॿुधायूं। बेरनि जी जेका गोलनि जी इक़साम 3 यानी ते या गोलो हिकिड़ी अछड़ी हूंदी आहे, ॿी आहे लीमाई या कार्डी। ऐं वञण में मार्केट में जेको मार्केट जो हाल न आहे। एक्सपोर्ट कुझु खुलियल आहे, थोरो थोरो वञे पियो। ईरान इराक वारा वञनि पिया, बाक़ी ॿी एक्सपोर्ट कोन थी थिए वञे पियो। हींअर को 1700-1800 रुपये मण पहिरीं 2025 हो, हाणे वरी 1700 रुपया 1800 रुपये मण वञे पियो हुते। हिन में 2 जिन्सूं आहिनि, कारी सॾींदा आहिनि, अछड़ी सॾींदा आहिनि, लीमाई सॾींदा आहिनि। 4-5-6 जिन्सूं आहिनि। सूफ़ी पवंदा आहिनि, खीरोल पवंदा आहिनि, 5-8 जिन्सूं हूंदियूं आहिनि। हीअ त हाणे हींअर त ईरान बि वञे पियो ऐं पिशावर बि वेंदो आहे, कराची में बि हलंदो आहे। पटींदा तक़रीबन अछड़ी क़िस्म आहे, ॿी लीमाई हूंदी आहे। 2 क़िस्म हूंदा आहिनि तक़रीबन, कार्टी बि हूंदी आहे ऐं ॿियो के मोकिलींदा आहियूं उहो पिशावर मर्दान ॿाहिरि तक़रीबन ॿाहिरि वेंदो आहे। कराची में हैदराबाद में ॾियूं था तक़रीबन घणो कराची में वेंदो आहे, हिते ॿाहिरि न वेंदो आहे। पर असां पटते थे 400 रुपया ॾियाड़ी आहे। अंगूरी जे पटते थे, कांबी जे पटते थे, असां पथारीदार थे। पिशावर वेंदा आहे, मर्दान वेंदा आहे, कराची वेंदा आहे, हैदराबाद वेंदा आहे। पोइ मज़ूर आहिनि उहे खणाईंदा आहिनि, हिकिड़ो खणी ईंदो या पथारी ते टण वारा मज़ूर न पाण खाइण वारो या उहे कांबी ते पटींदा आहिनि, अंगड़ी ते पटींदा आहिनि। कंडा त लाज़मी लॻंदा। असां पटियूं था, ॿियो न त वण ते चढ़ी पटियूं था, पोइ लॻनि कंडा, पोइ उते थी वञो, उते टंगजी वञो, पोइ टंगण में, पोइ लुॾण में, पोइ लुॾंदासीं, पोइ वरी खीसा इहे भरे झोलियूं भरे पोइ खणी लाहींदासीं। पोइ हमाली हूंदो, बोरियूं खणंदो, उहो हमाली खे वरी बोरियूं भराईंदासीं। ॾियाड़ी इहो मिड़े 400 रुपया, 300 रुपया, 500 रुपया बस।